नासिन ठुल वेझो बरसाती ॿोॾ जे पाणी हेठि आयल ॻोठ जाफ़र बुगटी में हिन वक़्त बि केतिरा ई माण्हू फाथल आहिनि जिन खे रेस्क्यू करण जी अपील कई वई आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे ठुल मां तहजीब न्यूज़ जो रिपोर्टर यासिर कंडराणी। जी यासिर। जी बिल्कुल, ठुल ऐं उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में बरसाती ॿोॾ जो सूरत हाल बरक़रार आहे। काफ़ी अहिड़ा ॻोठ आहिनि जेके हिन वक़्त बि पाणी हेठि आहिनि। हिन वक़्त मां मौजूदु आहियां सिंध ऐं बलोचिस्तान जे सरहदी पट्टी वारे वाक़े ॻोठ आहे जाफ़र ख़ान बुगटी। उहो बि हिन वक़्तु जेको आहे सो पाणी हेठि आहे। जेके हिन ॻोठनि जा घर जेके आहिनि उहे ड्रही पट थी विया आहिनि। हिननि जो जेको आहे सो शहर सां ज़मीनी राब्तो बि जेको आहे सो कटियल आहे। हितां जेके ॻोठाणा आहिनि उहे शहर रेस्को जेको आहे सो हिन चारपाई खट जे ज़रिए जेको आहे उनखे गुगा ॿधी करे रेस्को थी रहिया आहिनि, पर इंतिज़ामिया तरफ़ां हिन ॻोठाणनि खे रेस्को नाहे कयो वियो। मुंहिंजो कैमरामैन अव्हांखे ॾेखारींदो, तव्हां ॾिसी सघो था हीउ जेको समूरो ॻोठ आहे उहो जेको आहे पाणी हेठि आहे। पाणी दाख़िल हुजण जे करे ॻोठाणा जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। काफ़ी ॻोठाणा जेके आहिनि उहे जेके आहिनि फ़ौत बि थी विया आहिनि। हिननि जो माल मताउ जेको आहे उहो जेको आहे हिन बरसाती ॿोॾ जे पाणी में लुड़ी वियो आहे, पर इंतिज़ामिया तरफ़ां हिन ॻोठ जो जेको आहे को बि वाहिर नाहे कयो वियो। हिन जा ॻोठाणा जेके आहिनि हिन वक़्त बि गैस्ट्रो टाइफाई ऐं मलेरिया समेत ॿियनि जेको आहे बीमारियुनि में मुब्तला आहिनि, पर हितां जी जेको आहे सो सिहत खाते पारां न हिते को मेडिकल कैंप क़ाइमु कई वई आहे, न हितां जे ॻोठाणनि खे जेको आहे सो खेमा फ़राहम कया विया आहिनि, न हिन ॻोठाणनि खे जेको आहे को खाइण पीअण जे लाइ राशन फ़राहम कयो आहे। हितां जे ॻोठाणनि CM सिंध सैयद मुराद अली शाह ऐं हितां जे MP डॉक्टर सोराब ख़ान सरकी ऐं हितां जे सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन ख़ान जखराणी MNA मोहम्मद मियां सुमरो समेत जेको आहे डिप्टी कमिश्नर जैकाबाद खां इहो ई मुतालबो कयो आहे त असांजे ॻोठ जी जेको आहे वाहिर कई वञे। असांजे ॻोठ में जेको बरसाती पाणी जमा आहे उहो नेकाल कयो वञे। असांजे ॻोठ जे अंदरि जेको आहे मेडिकल कैंप क़ाइमु कयो वञे। जेके असांजे घर ड्रही पट थी विया आहिनि उन्हनि ॻोठाणनि जेको आहे खेमा ॾिना वञनि। जेके बीमार ॿार आहिनि उन जेको आहे सो इलाजु कराए जेको आहे सो असांजे जेके वधीक ॻोठाणनि जो जेके ज़िंदगी आहिनि उहे बची सघनि। जी।